सखेण लाइ मिलियल कुल वोटनि जो तइदाद 480 आहे, जंहिंमां मंज़ूर सखीराणी 244 ऐं शमर अली मीराली 236 वोट हासिल कया। इन हिसाब सां मंज़ूर सखीराणी 8 वोट वधीक हासिल करे ज़िले सखर मां कामयाबी हासिल कई आहे। ज़िले लाड़काणे मां शमर अली ऐं मंज़ूर सखेण लाइ मिलियल कुल वोटनि जो तइदाद 942 आहे, जंहिंमां मंज़ूर सखीराणी 534 ऐं शमर अली मीराली 408 वोट हासिल कया। इन हिसाब सां मंज़ूर सखीराणी 126 वोट वधीक हासिल करे ज़िले लाड़काणे में कामयाबी माणी आहे। साथियो, ज़िले लाड़काणे जे शहर वारा खां रियाज़ अहमद खोहावड़ मंज़ूर सखेण लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत तासुर मोकिलियो आहे त मंज़ूर सखीराणी जो माखी खां मिठो आवाज़ आहे। मंज़ूर सखीराणी जो आवाज़ मन खे जियारींदड़, रूह खे रिझाईंदड़ ऐं अंदर जी तड़प ओसिड़े खे ख़तमु करण जो सहारो आहे। मंज़ूर सखेण लाइ उस्ताद बुखारी चयो हो त मां न हुजां हा त मंज़ूर सखीराणी न हुजे हा। उस्ताद बुखारी जी मुहबत ऐं उस्ताद बुखारी जी मेहनत ऐं मंज़ूर सखीराणी हिन वक़्तु सिंध जो महान कलाकार आहे। हाँ त साथियो, मंज़ूर सखीराणी जे आवाज़ में उस्ताद बुखारी जो ही मशहूर गीत ॿुधो। मनी न मेहरबान मातमिन कथो करे जरा, तू मनी न मेहरबान मातमिन कथो करे जरा, मातमिन कथो करे जरा।
चयूं जय चिजी त ख़ैर सां न घुम हिकु त मूं कचिजन था चयूं जय चिजी त ख़ैर सां न घुम जे घुमी त घुम न मूं अॻियां